मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, असांजे मुल्क में वॾे में वॾो जेको ॾाढ आहे, ज़्यादती आहे, उहा इहा आहे त अब्दुर्रहमान नाले ज़ात जो मेमुण, अब्दुर्रहमान मेमुण इंजीनियर एरीगेशन। जेकॾहिं तव्हां अब्दुर्रहमान मेमुण इंजीनियर जी जांच कंदव त उन जा केतिरा असेट्स आहिनि, केतिरी उन वटि मिल्कियत आहे ऐं केतिरो उन डिपार्टमेंट पंहिंजे खे लुटियो आहे ऐं ठुरियो आहे, त तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त अब्दुर्रहमान मेमुण वटि जेका पोज़ीशन आहे, चीफ इंजीनियर जी ॻाल्हि कोन थो करियां, मां फ़क़ति तव्हां सां सुपरिटेंडेंट इंजीनियर जी थो ॻाल्हि कयां, SE जी। SE एरीगेशन, उन वटि हिकिड़ो बंगलो क्लिफ्टन ते, ॿियो डिफेंस में, हिकिड़ो फ्लैट बारिया टाउन में, ॿ बंगला बारिया टाउन कराची में ऐं हैदराबाद जे सिविल लाइन में, हैदराबाद जे डिफेंस वारे इलाइक़े में, हैदराबाद जे महांगे तरीन पाम सिटी में, हैदराबाद जे लतीफ़ाबाद में, हीराबाद में, रेवेन्यू सोसाइटी में, कासमाबाद में, अहिड़ा 17 बंगला आहिनि इन माण्हू वटि। 17 बंगला, हिकिड़ो हिकिड़ो बंगलो जेको आहे न, सादे में सादो उन जो बंगलो 8 करोड़ जो आहे। 8 करोड़ जो हिकिड़ो बंगलो, 17 खे 8 सां मल्टीप्लाई कयो त घणा पैसा थिया। HBL में अकाउंट, अलाइड बैंक में अकाउंट, अस्करी बैंक में अकाउंट, नेशनल बैंक में अकाउंट, MCB में अकाउंट, नेशनल सेविंग सेंटर में फिक्स्ड डिपॉजिट में उनजा पैसा, 336 एकड़ ज़मीन, उन में बाग अंबनि जा, ज़ैतूननि जा, ॼमुनि जा, फारवनि जा, माल्टनि जा, पपीतनि जा, उन खां पोइ लीमनि जा, कमंद, वोण, कपह, सारियूं, चेट, माना उन में सरियां अची वई, मटर अची विया, लूसण अची वियो, छटालो अची वियो, सारियूं, इहे सभु कणक समेत सभु फसल, इहा उनजी ज़रे ज़मीन। हसन अब्दाल में पुटु पढ़ेसि कैडेट कॉलेज में, सांगड़ कैडेट कॉलेज में पुटु पढ़ेसि, बख्तावर कैडेट कॉलेज में धीउ पढ़ेसि, पेटारो कैडेट कॉलेज में हुनजो भाटियो पढ़े। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो, हिकिड़ो सुपरिटेंडेंट इंजीनियर अब्दुर्रहमान मेमुण ने बि तव्हां ख़ामोश आहियो। वज़ीर आला मुराद अली शाह, तूं ॿुधी थो? अली हसन ज़रदारी, MPA साहिब, तव्हांजा गहरा तलकात आहिनि आसिफ अली ज़रदारी सां ऐं फरियाल टालपुर साहिबा सां। मां तव्हां सां बि मुखातिब आहियां त इन माण्हू जी जांच करियो। हिकिड़ो सुपरिटेंडेंट इंजीनियर एतिरा पैसा कान गॾु कयईं, एतिरी मिल्कियत कीअं ठाहीं? फलाणे केनाल ते कमु कराई, केनाल ते कमु ज़रो बि कोन, पेपर वर्क, फिज़िकल वर्क ई कोन। फलाणी जाइ ते गारो लॻो, करोड़ ख़र्च थिया, गारो बंदि ई न थियो। स्टोन पिचिंग फलाणी जाइ ते थी, लेफ्ट बैंक केनाल के, राइट बैंक केनाल के
पिचिंग जो कम ही कोन थियो, पैसा खाई विया। हाणे इन अब्दुर्रहमान मेमण खां केरु पुछंदो? इन खां केरु पुछंदो त सुपरिटेंडेंट इंजीनियर इरिगेशन तव्हां हेॾो करप्शन कई आहे? इहो सुपरिटेंडेंट इंजीनियर इरिगेशन। उन खां पोइ मां हिकिड़े तपेदार जो ज़िक्र थो करियां, एजाज़ अली मलकानी, तपेदार, सुपरवाइजिंग तपेदार बि कोन्हे, फ़क़ति हिकिड़ी देह जो तपेदार आहे, पर ॿधियूं उन वटि एक्स्ट्रा बि आहिनि सुपरविजन में। उहो माण्हू 80 लख जी गाॾी ते थो चढ़े, उन वटि सोसाइटीज़ में बंगला आहिनि, 5 बंगला आहिनि उन तपेदार वटि। कासमाबाद में, पाम सिटी में, डिफेंस में, सिविल में लाइन में, ऐं लतीफ़ाबाद में। हाणे तव्हां पुछो, हिकिड़ो तपेदार, उनजी इनकम घणी आहे, केतिरनि जा मॉलनि जा उन खाता मटाया आहिनि। माण्हू मरी वियो, फेक सिग्नेचर ते, फेक थंब इम्प्रेशन ते खातो मटिजी वियो। माण्हू खे ख़बर ई कोन्हे, बाबा तुंहिंजे पीउ पंहिंजे ज़िंदगी में ई खातो करे ॾिनो। कोर्ट बि ॿुधण लाइ तयारु कोन। कोर्ट चए त भाउ तुंहिंजो पीउ जीअरो हो त खातो तब्दील करे ॾेई वियो, हाणे तूं वारसी कोन आई। जॾहिं तपेदार कस्टोडियन, मुख़्तियारकार कस्टोडियन, असिस्टेंट कमिश्नर कस्टोडियन, रिकॉर्ड ऑफ राइट्स जो, जॾहिं तपेदार वटि तव्हांजा एतिरा बंगला हुजनि, बैंक बैलेंस हुजे, एॾनि वॾनि गाॾियुनि में घुमे, त ज़ाहिर आहे सम्झो त इन तव्हां असांजा खाता मटाया आहिनि, तव्हां असां सां ज़ुल्म कयो अथई, तॾहिं त इहो पैसा गॾु करे चुको आहे। उन खां पोइ था अचूं असां मुख़्तियारकार ते। सद्दाम हुसैन जागीराणी, सद्दाम हुसैन जागीराणी मुख़्तियारकार, उनजी मिल्कियत, उनजी ज़िंदगी में करप्शन जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि, उन ते मुंहिंजो चैनल मुमकिन आहे त सुठनि माण्हुनि ताईं पहुचंदो हुजे। उन जे ज़ाती अमलनि ते मां ॻाल्हाइणु बहितर नथो सम्झां त उहो निजी ज़िंदगी में कहिड़ा कहिड़ा ख़राबु कमु कंदो आहे, छो त इहो मुंहिंजे शान वटां न आहे त मां इहो कुझु ॻाल्हायां। छो त मूंखे भेणूं बि ॿुधंदियूं हूंदियूं, मूंखे नौजवान बि ॿुधंदा हूंदा, मूंखे मासूम बि ॿुधंदा हूंदा, मूंखे वरी उमिरि वारा ॿुधंदा हूंदा, मूंखे पाकिस्तान में ॿुधनि था, 99% मूंखे पाकिस्तान में था ॿुधनि, 11% मूंखे पाकिस्तान खां ॿाहिरि था ॿुधनि। मूंखे भेणूं बि ॿुधनि थियूं, उनजी बि सॼी रिपोर्ट अचे थी त मूंखे भेणूं घणियूं थियूं ॿुधनि, मुंहिंजूं अमड़ियूं मूंखे घणो थियूं ॿुधनि, मूंखे नंढी उमिरि वारा घणो था ॿुधनि, वॾी उमिरि वारा घणो था ॿुधनि। इहो सॼो मूं वटि रिकॉर्ड ईंदो आहे। हींअर नथो चाहियां त उन मां मुख़्तियारकार ते ॻाल्हायां, उन निजी ज़िंदगी ते, त हू निजी ज़िंदगी में कहिड़ा कहिड़ा हुनजा अमल हूंदा आहिनि। पर मां हुनजे फ़क़ति हिकु बदयानती, बेईमानी, बद अख़लाक़ी, क़ौम सां वेसाघाती, क़ौम जे नाणे सां जेका हू फुरलुट थो करे, उन ते जेको ॻाल्हायां थो, इहो ॻाल्हाइणु मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे। यअमरून बिल मारूफ़ व यनहौन अनिल मुनकर, क़ुर थो चवे त चङाई चओ, बुराई खां रोकियो। मां उनखे वञी गिथड़ खां वठी रोके त नथो सघां, उन सां गनमेन आहिनि, उन सां पुलिस जो अमलो आहे, उनखे सिक्योरिटी आहे, मूं ते बि चई नथो सघांसि, छो त हिते माण्हुनि में बर्दाश्त कान्हे। पर घटि में घटि पंहिंजो केस, मुंहिंजो मौक़िफ़ सोशल मीडिया जे तवसुत सां तव्हां ताईं पहुचे त इंजीनियर घणो थो ज़ुल्म करे, तपेदार घणो थो ज़ुल्म करे, मुख़्तियारकार घणो थो ज़ुल्म करे। त इन माण्हू जेका मुख़्तियारकार
जेका दौलत ठाही आहे, 15 बंगला, बैंक बैलेंस, अमेरिका घूमी आया, ऑस्ट्रेलिया घूमी आया, जर्मनी, फ्रांस, स्पेन, इटली, दुबई, सऊदी अरब, इराक, ईरान, सॉरी, ये सब घूमी आया। ऐं इन्हनि मुल्कनि ॾे, यूरोप जे मुल्कनि खे छॾियो करे बाक़ी ॿिया जेके मुल्क अथसि उन्हनि ॾे त उन जे करे वियो आहे त मां वञा ऐं उतां ख़ुदा जी इबादत करे पंहिंजा ॾोह ऐं गुनाह बख़्शराए अचां। त मुंहिंजा प्यारा साथियो, अॼु मां फ़क़ति 3 माण्हुनि ते ॻाल्हायो आहे, इंजीनियर, तपेदार, मुख़्तियारकार। हींअर इहा इन्हनि जी रुगो सूरत हाल आहे। ट्रेजरी वारनि जी ॿुधायमि तव्हांखे, तालीम वारनि जी बि ॿुधायमि तव्हांखे, जन करप्शन कई नेब में, जंहिंजा केस हलनि था 1 अरब 76 करोड़, उहे बि ॿुधायमि तव्हांखे। इहो मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे। महिरबानी साथियो, जेकर मुंहिंजो चैनल तव्हांखे पसंदि अचे त उनखे सब्सक्राइब कजो ऐं मुंहिंजो वीडियोज़ जेके अचनि उहे ॿुधो, मूंखे फीडबैक ॾियो त मूंखे सुकून मिले त तव्हां सां जेको मुखातिब थो थियां, 4-4 कलाक 3-3 कलाक कमु थो करियां तव्हांजे लाइ, त तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियां, तव्हां ताईं हक़ीक़तूं पहुचायां, तव्हांखे शऊर ॾियां ऐं तव्हां में हिकु वेड़ जी ताक़त पैदा करियां, क़ुवत पैदा करियां, जुरत पैदा करियां, बहादुरी पैदा करियां, मुज़ाहिमत जी अलामत पंहिंजी करे इन्हनि ताक़ूती कुण सां टक्कर में अचो। महिरबानी साथियो।